ओम शांति। ॿी आहे 20/6/1982 जी मुरली आहे। प्रीत जी रीत निभाइण जो सहज तरीक़ो। अॼु क्षमा पंहिंजी परवाननि जे रूहानी महफ़िल में आया आहिनि। ये रूहानी महफ़िल केतिरी अलौकिक ऐं श्रेष्ठ आहे न। क्षमा बि अविनाशी आहे, परवाना बि अविनाशी। ऐं क्षमा परवाननि जी प्रीत बि अविनाशी आहे। हिन रूहानी प्रीत खे क्षमा ऐं परवाननि जे सवाइ ॿियो कोई ॼाणे ई न सघंदो आहे। शिव क्षमा ऐं असां सभु परवाना। जे ॼाणियो आहे उन्हनि प्रीत निभाई आहे ऐं उन्हनि ई सभु कुझु पायो आहे। प्रीत जी रीत निभाइण अर्थात सभु कुझु पाइणु। शिव बाबा शिव क्षमा सां प्रीत जी रीत निभाइणु मतिलबु सभु कुझु पाइणु। निभाइणु न ईंदो आहे त पाइणु बि न ईंदो आहे। हिन प्रीत जे अनुभव ॼाणियो आहे कि प्रीत जी रीत निभाइणु केतिरो सहज आहे। प्रीत जी रीत छा आहे ॼाणंदा आहियो? सिर्फ़ु 2 ॻाल्हियूं जी रीत आहे। उहा बि एतिरी सरल आहे जो सभु ॼाणंदा बि आहिनि ऐं सभु करे बि सघंदा आहिनि। इहे 2 ॻाल्हियूं आहिनि गीत ॻाइणु ऐं नचणु। प्रीत जी रीत छा आहे? रीत छा आहे? गीत ॻाइणु ऐं नचणु। इन में सभु अनुभव थी वियो न। ॻाइणु ऐं नचणु त सभिनि खे पसंदि आहे। त हिते करिणो छा आहे? अमृत वेले सां गीत ॻाइणु शुरू करिणो आहे ऐं दिनचर्या में नचंदे नचंदे हर कर्म करो। ॾिसो बाबा छा था चवनि। प्रीत जी रीत कीअं निभाइणी आहे? गाना ॻाईंदे हुए ऐं नची करे। अमृत वेले वैसे ई बाबा जा गीत ॻाइणु शुरू करे छॾंदा आहिनि ॿार। सोचो बाप दादा खे अमृत वेलो पूरे भारत में। बाबा खे त जीअं हर घंटो ई अमृत वेलो आहे न। हाणे भारत में थियो, वरी थोरी देरि खां पोइ वरी ॿिए कंहिं देश में अमृत वेलो शुरू थी वेंदो, वरी ॿिए देश में, है न। वैसे हिते माण्हू 2 बजे खां ई शुरू करे छॾंदा आहिनि। कोई त सॼो ॾींहुं अमृत वेलो ई हलंदो रहंदो। त सोचो बाबा वटि त सॼो ॾींहुं गीत ई वॼंदा रहंदा हूंदा। पोइ दिनचर्या में बि उठते गीत सां ई आहियो, है न। सुबुह जो अमृत वेले जो गीत, पोइ वरी दिनचर्या में बि गीत। त बाबा जे व पंहिंजे श्रेष्ठ जीवन जी महिमा जा गीत ॻायो। ज्ञान जा गीत ॻायो। अॼु बाबा हीअं चईं, अॼु बाबा हीअं चईं, अॼु बाबा हीअं चईं। सर्व प्राप्तियुनि जा गीत ॻायो। अॼु असांखे हीअ अनुभव थी वियो, अॼु असांखे हीअ अनुभव थी वियो। इहे गीत ॻाइणु न ईंदो आहे? ॻाईंदा त आहियो सॼो ॾींहुं त गीत ॻाईंदा आहियो न, है न। जंहिंजो ॾिसो, जंहिंजी त पूरी फैमिली अगरि बाबा जो ॿारु हुजे, उन्हनि खे त केॾो मज़ो आहे। उहा अगरि आदत पइजी वञे, अॼु बाबा हीअं चईं, अॼु बाबा हीअं चईं, है न। त उहे त सॼो ॾींहुं इहे ई गीत ॻाईंदा रहनि। अॼु मूंखे इहो अनुभव थियो, अॼु मूंखे इहो अनुभव थियो। सर्व प्राप्तियुनि जा गीत ॻायो। इहे गीत ॻाइणु न ईंदो? ईंदो आहे न। त गीत ॻायो ऐं ख़ुशियुनि में नचो। ख़ुशियुनि में नचते नचते हर कर्म करो। त गीत ॻायो ऐं ख़ुशियुनि में नचो। जीअं स्थूल डांस में बि सॼे शरीर जी डांस थींदी आहे न, ड्रिल थी वेंदी आहे। भिन्न पोज सां डांस कंदा आहिनि। वैसे ख़ुशी जी डांस में भिन्न कर्मनि जे पोज कंदा। ख़ुशी जी डांस में भिन्न कर्मनि जे पोज कंदा। अगरि तव्हां बैडमिंटन खेॾी हुजे, बैडमिंटन हिकु जॻह न खेॾंदा आहियूं। कॾहिं हितां कॉक ईंदी, कॾहिं हितां ईंदी, त जीअं डांस ई करनि था न।
ये जॾहिं तव्हां कर्म कंदा आहियो, है न, झाड़ू करो, पोचा करो, रोटी ठाहियो, इहे करो, त पंहिंजे पाण खे ॾिसो डांस ई करो था न, है न। त भिन्न भिन्न पोज सां डांस कंदा आहियो। वैसे ख़ुशी जी डांस में बि भिन्न भिन्न कर्मनि जी पोज कंदा आहियूं। कॾहिं हथ सां कोई कर्म करो, कॾहिं पांव सां करो, कॾहिं कर्म कंदा आहियो, कॾहिं पांव, कॾहिं हथ सां करो, कॾहिं पांव सां करो, ये कम न कंदा आहियो, लेकिन भिन्न भिन्न डांस जा पोज कंदा आहियो। ॾिसो बाबा जी समझ केॾी ऊची आहे। अॼु माण्हू छा कंदा आहिनि, घर में झाड़ू पोछो कराइण लाइ, कमु कराइण लाइ मायूं रखंदा आहिनि, ऐं ख़ुदि करण वेंदा आहिनि एक्सरसाइज़, योगा ॿाहिरि। घर जो कमु करणु मतिलबु ठीकु न आहे। तव्हां इहे सोचो, बाबा असांखे सेखारीनि था। तव्हांखे कोई चए कि तव्हां त घर जो कमु कंदा आहियो, चए न असां घर में डांस कंदा आहियूं। डांस ई त करो था। तव्हां योगा में कहिड़ी कहिड़ी पोज़िस हूंदा आहिनि, इहे ई तव्हां झाड़ू पोछो करो, मसाला कूटो, इहे करो, उहो करो, है न। तव्हांजी हर योगा थी वेंदी, हर डांस स्टेप थी वेंदी। त ॾिसो बाबा जी समझ, कोई बाबा जे ज्ञान खे यथार्थ रीति सम्झी करे हले त उहा जीवन में इहा केॾो ख़ुशि रहे। त बाबा चवनि था कि कॾहिं हथनि जी डांस, कॾहिं पांव जी का डांस। त कर्मयोगी ठहिण अर्थात भिन्न भिन्न प्रकार जी ख़ुशी में नचणु हलो, नचंदा हलो। कर्मयोगी मतलब भिन्न भिन्न प्रकार जी ख़ुशियुनि में नचंदा हलो। बाप दादा खे वो क्षमा खे यही परवाना पसंदि आहिनि, जो सॼो ॾींहुं गीत ॻाईंदा रहंदा आहिनि ऐं नचंदा रहंदा आहिनि। इहा आहे प्रीत जी रीत निभाइण। इहा आहे प्रीत जी रीत निभाइण। त इहा मुश्किल न आहे। मुश्किल आहे? ॾिसो बाबा केॾे उमंग में लाइन आहिनि। अगरि तव्हां घर जो कमु कंदे कंदे थकिजी पिया आहियो त बाबा जी इहा लाइन यादि रखिजो कि असां कमु नथा करूं, असां गीत ॻायूं था ऐं नचूं था। गीत कहिड़ा ॻाईंदा? अॼु बाबा ईअं चईं, अॼु बाबा ईअं चईं, अॼु मूंखे इहो अनुभव थियो। बाबा सां ॻाल्हियूं कंदा रहो, प्राप्तियुनि जा ॻाल्हियूं करो। बाप जी वो पंहिंजे श्री महिमा, जीवन जी महिमा जा गीत ॻायो, है न। त बाबा चवनि था कि हाणे छा लॻंदो आहे, सहज या मुश्किल? हाणे मधुबन में त ईज़ी कंदा आहियो, हुते वञी करे बि ईज़ी चईंदव, बदिली त न वेंदव न। हिते ईज़ी, हुते बिज़ी त न थी वेंदव न। लेकिन हिन गाने ऐं नचण में बिज़ी थी वञो। ॻाल्हियूं बि ईंदियूं आहिनि छा, कुझु सिखाइण लाइ, पेपर आहिनि, है न। त बाबा चवनि था कि ईज़ी कजो, हुते वञी करे बि हुते वञी करे बि ईज़ी चइजो, बदिली त न वेंदव न। हिते ईज़ी, हुते बिज़ी थी वेंदव, लेकिन हिन गाने ऐं नचण में ई बिज़ी रहिजो। सदा कननि में यूं ही मिठो साज, सदा कननि में यूं ही मिठो साज ॿुधदा रहण। शू जी? ॻाइण ऐं नचण सां गॾु गॾु साज बि त खपनि न। कहिड़ो साज ॿुधदा रहंदा आहियो? त कंहिंजे मुरली जो बि सार, जो हर मुरली में बाप दादा मिठे ॿार, लाडले ॿार, सिकीलता ॿार चई करे यादि पिया ॾींदा आहिनि, है न। कहिड़ो साज ॿुधदा रहंदा? मुरली जो बि सार। सदा पंहिंजे कननि में न इहे ई घुमंदो रहे कि बाप दादा मूंखे चवनि था,
मिठा ॿार, लाडला ॿार, सिकी लधा ॿार, चई करे बाबा मूंखे यादि प्यार था ॾियनि। इहे ई बाप जे स्नेह जो साज़ सदा कननि में ॿुधंदो रहे। इहे ई बाप जे स्नेह जो साज़ मिठे ॿार, प्यारे ॿार, लाडला ॿार, चिकी लधा ॿार, असां बि बाबा खे चऊं मुंहिंजा मिठा मिठा बाबा, प्यारा प्यारा बाबा। बाबा चईंदा आहिनि न सिक सिक करे मिलिया आहिनि, त बाबा खे चऊं सिकी लधा बाबा। बाबा खे समय खां पोइ सत्संग ॿुधो। इहे ई बाप जे स्नेह जो साथ सदा कननि में ॿुधंदो रहो। त ॿियूं ॻाल्हियूं ॿुधाए में बि ॿुधंदे बि सम्झ में ई न ईंदी, बुद्धि में ई न ईंदी। छो जी हिकु ई साथ ॿुधण में बिज़ी हूंदव न, त ॿिया ॿुधंदव कीअं जॾहिं असांखे हिकु ई सांस ॿुधाए में ॾींदो आहे बाबा जो, त ॿियूं कोई ॻाल्हियूं ॿुधी न सघंदासीं। ईअं ई सदा गीत ॻाइण में बिज़ी हूंदव त ॿियो व्यर्थ ॻाल्हियूं मुख सां ॻाल्हाइण जी फुर्सत ई न हूंदी, हा न। इहे ई ॻाल्हियूं यादि रहंदियूं त ॿियो व्यर्थ ॻाल्हियूं मुख सां ॻाल्हाइण जी फुर्सत ई न हूंदी। जॾहिं इहे ई ॻाल्हियूं ॿुधंदा रहंदा, ॻाल्हाईंदा रहंदा, सदा बाप सां गॾु ख़ुशी में नचंदा रहंदा, त टियों कोई डिस्टर्ब करे ई न सघंदो। ॿ जे विच में टियों कीअं अची सघंदो? जॾहिं ॿ ॼणा ॿंधल हूंदा आहिनि न, त टे केतिरो बि हुननि खे उल्टे सिधे रीति सां हुननि खे अलॻि करणु चाहे त करे ई न सघंदो। उहो सम्झी वेंदो कीअं माया जी चाल आहे, त माया जी थी विया आहियो न ॿुधण न ॻाल्हाइण न माया जो अचणु। त प्रीत जी रीत छा थी वई? सदा गीत ॻाइण ऐं नचण। कल्ह बाबा चई न रीत निभाइणी, रीत मतिलबु नचो ॻायो, बाबा जी महिमा जे गीत ॻायो, तव्हांजी प्राप्ति जो थी आहे उहो ॻायो, त गीत वॼंदो त ऑटोमेटिक। ऐं करणो आहे, कर्म कंदव कॾहिं कर्म कंदे हुए वैसे ई माण्हू हेॾे होॾे हथ हीअं कंदो त इहे नचण थी वियो। त प्रीत जी रीत छा थी वई? ॻाइणो नचणो। जॾहिं ॿिन्हिनि में थकी वञो त टी ॻाल्हि आहे सुम्ही पओ। जॾहिं ॿिन्हिनि सां थकी वञो त टी ॻाल्हि आहे सुम्ही पओ। हिते सुम्हण जो मतिलबु छा आहे? अर्थात कर्म सां डिटैच थी वञो, हीअं न उहो बिस्तर ते वञी सुम्ही पओ। कर्म से डिटैच थी निराकार रूप में स्थित थी वञो। सुम्हण अर्थात कर्म सां डिटैच थी वञो। त तव्हां कर्मेंद्रियनि सां डिटैच थी वेंदा आहियो न, अशरीरी ठहिण अर्थात सुम्ही पओ। याद ही बाप दादा जी असली गोद आहे। बाबा जी याद में सुम्ही पओ मतलब बाबा जी याद में अशरीरी थी वञो। त जॾहिं थकी वेंदा आहियो त अशरीरी थी वञो, अशरीरी बाप खे यादि करो, याद में खोइजी वञो अर्थात सुम्ही पओ। जीअं शरीर सां बि ॾाढा गीत ॻाईंदे नचंदा आहियो त थकिजी पवंदा आहियो न, त जल्दी निंड अची वेंदी आहे। ईअं रूहानी गीत ॻाईंदे ख़ुशी में नचंदे नचंदे सुम्ही पओ अर्थात
अशरीरी थी वञो, अशरीरी थी करे अशरीरी बाप खे यादि करो। सचो हेठि ॾिसो केॾो शोर शराबो आहे, अॼु इहो प्रोग्राम, अॼु इहो फंक्शन, अॼु ईअं हूअं। ऐं मां आत्मा निराकार बाबा निराकार परम धाम में पहुची वञूं त केॾी शांती है न। जी कॾहिं कॾहिं बाबा चईंदा आहिनि न, जे हेठि आहे न सम्झो कोई प्रोग्राम आहे ऐं अव्यक्त वतन में संदेश खणी वेंदा आहिनि, त हेठां जो वायुमंडल त अलॻि ई हूंदो आहे, ऐं अव्यक्त वतन में त अलॻि ई आहे। और निराकारी दुनिया में तो कुछ आहे ही न, बस बिंदी बिंदी बिंदी। त बाबा चवनि था कि जॾहिं हिन दुनिया जे वातावरण हिननि सभिनि ॻाल्हियुनि मां थकिजी वञो त अशरीरी थियो। बस मां आत्मा निराकार बाबा निराकार। त सम्झो सॼे ॾींहुं छा करणो आहे। ऐं डबल फॉनर्स त हिन में ॾाढा इन जा ॾाढा शौक़ीन आहिनि न, त जंहिं ॻाल्हि जो शौक़ु आहे उहो ई करो न। न डबल फॉनर्स खे नचण ॻाइण जो शौक़ु आहे, बस सुम्हंदा बि शौक़ सां आहिनि डबल फॉनर्स। त टई ॻाल्हियूं करण ईंदियूं आहिनि त सम्झो प्रीत जी रीत निभाइण जो सहज तरीक़ो छा आहे। अच्छा, हाणे हिकु शब्द त हिते डबल फॉनर्स छॾे करे वञिजो। कहिड़ो हिकु शब्द? सभिनि कोई न कोई ॻाल्हि ॿुधाई, कोई चयो उदासी, कोई चई थकावट। अच्छा, हिन सां सिद्ध आहे कि ॻाल्हायो था त अञा ताईं आहिनि उहे पुराणा संस्कार। भई सभु चवनि पिया इहे ॻाल्हियूं, त बाबा चवनि था चलो चओ था त मतिलबु उहे चीजूं आहिनि। अच्छा, ॻाल्हाइण मतिलबु छॾणु। त हिकु शब्द डिप्रेशन, डिप्रेशन कॾहिं न चए। हाणे त बि घटि थी वियो आहे। पहिरियों त कुझु बि थींदो हुयो त माण्हू चईंदा हुआ डिप्रेशन में हली आहे, डिप्रेशन में हली आहे। डिप्रेशन जो मतिलबु ई न पतो, बसि वर्ड माण्हू पकड़े वेही डिप्रेशन में हली। त बाबा अॼु चवनि था कि हिकु शब्द छॾे वञ, डिप्रेशन, डिप्रेशन कॾहिं न चए। रियलाइजेशन न कि डिप्रेशन, रियलाइज करो। डिप्रेशन डिप्रेशन न, रियलाइज करो। जो बाबा खे डाइवोर्स ॾींदा आहिनि न कि डिप्रेशन, जो बाबा खे डाइवोर्स ॾींदा आहिनि उहो डिप्रेशन में अची वेंदा। तव्हां त बाप सां सदा कंपेनियन आहियो न, है न। तव्हां त सदा बाप सां गॾु रहंदा आहियो। जो बाबा खे छॾे वठंदा आहिनि न उहो डिप्रेशन में अची वेंदा। त बाबा चवनि था तव्हां त बाप जे सदा कंपेनियन आहियो, त डिप्रेशन शब्द शोभदो बि न आहे। सेल्फ रियलाइजेशन थी वियो, रियलाइजेशन थी वियो त पोइ इहो कीअं थी सघंदो। सेल्फ रियलाइज करे छॾियो कि मां आत्मा आहियां, परम पिता परमात्मा जी संतान आहियां। जॾहिं ज्ञान खे असां सम्झी वरितो त डिप्रेशन छा आहे, कुझु डिप्रेशन डिप्रेशन आहे सम्झो। जॾहिं द्वापर पूरो थी वियो, कलयुग शुरू थियो, तॾहिं पोइ भले थियणो आहे। एतिरे समय जे लाइ त तलाक ॾेई ॾिनो न हिनखे। जॾहिं द्वापर पूरो थी वञे, कलयुग शुरू थिए, श्री बाबा चईंदा आहिनि न द्वापर में बि तव्हां ठीकु हुयो, है न, त हाणे त न आयो न। त बाबा चवनि था डिप्रेशन शब्द शोभदो न आहे। सेल्फ रियलाइजेशन थी वियो, रियलाइजेशन थी वियो, पोइ इहो कीअं थी सघंदो डिप्रेशन, सम्झो।
त बाबा जी चवनि था की कलयुग में त बि माण्हू ख़ुदि खे भुलिजी वेंदो, लेकिन हाणे सतयुग त्रेता द्वापर ताईं त ठीकु हुयो न। अच्छा, परिवर्तन भूमि में अविनाशी परिवर्तन करण वारी आहे। सदा प्रीत जी रीत निभाइण वारे, क्षमा जी दिल पसंद परवाना, सदा रूहानी गीत ॻाइण वारा, ख़ुशी में नचदा रहण वारनि खे, जॾहिं चाहे बाप जी गोद में सुम्ह पओ। अहिड़े सिकील जे लाडले ॿारनि खे बाप दादा जो यादि प्यार ऐं नमस्ते। कहिड़े ॿारनि खे? जो परिवर्तन भूमि में अविनाशी परिवर्तन कंदा आहिनि, सदा प्रीत जी रीत निभाईंदा आहिनि, क्षमा जे दिल पसंद परवाना आहिनि, सदा रूहानी गीत ॻाइण वारा, ख़ुशी में नचण वारा, बाप जी याद जी गोदी में सुम्ह पइण वारा, सभु अशरीरी थी वञे। अहिड़े सिकील जे लाडले ॿारनि खे बाप दादा जो यादि प्यार ऐं नमस्ते। टीचर्स सां गॾु अव्यक्त बाप दादा जी मुलाक़ात, डबल विदेशी टीचर्स सां सभी सेवा जो सबूत पंहिंजे पंहिंजे शक्ति प्रमाण ॾिनो ऐं ॾींदा रहंदा। सेवाधारी अर्थात हर सेकेंड, हर श्वास, हर संकल्प में विश्व सेवा जी स्टेज ते पाठ वॼाइणो आहे। त सदा स्वयं के विश्व जी स्टेज ते हीरो पाठ वॼाइण वारा श्रेष्ठ आत्मायूं आहियूं न। त सदा स्वयं के विश्व जी स्टेज ते हीरो पाठ वॼाइण वारा श्रेष्ठ आत्माएं आहियूं असां। सम्झंदा आहियो असां हीरो पाठदारी आहियूं। ये सम्झी करे हलंदा आहियो। इहे बि ड्रामा में चांस मिलियो आहे न तव्हांखे। त ॿिया जे निमित थियण सां स्वयं स्वतः ई हुन ॻाल्हियुनि जे अटेंशन में रहंदा। जॾहिं कोई निमित ठहींदो न त हुनखे ऑटोमेटिकली ख़ुदि ते अटेंशन रहंदो आहे कि असां हुन अनुसार हलूं। हिन करे सदा पंहिंजे खे बाप दादा जे साथी सम्झो, सेवा में उपस्थित आहियूं, हिन स्मृति में रही करे हर कार्य कंदा रहियूं। छो कि असां बाप दादा जे साथी आहियूं, विश्व सेवाधारी आहियूं, उन हिसाब सां ख़ुदि खे सम्झी करे सदा अॻियां वधंदा हलंदा ऐं वधाईंदा हलंदा। हिम्मत सुठी रखी आहे, मदद बि बाप जी मिलंदी आहे न ऐं मिलंदी रहंदी। निमित शिक्षक ठहिण व रूहानी सेवाधारी थियण अर्थात फादर खे फॉलो कर। निमित शिक्षक ठहिण मतलब या रूहानी सेवाधारी थियण मतलब फादर खे फॉलो करण। हिन करे बाप समान बाप जे सिकीलदार शिक्षक ठहो या सेवाधारी ठहो, मतलब कि असां निराकार रूप में शिव बाबा खे फॉलो कंदा आहियूं, साकार में ब्रह्मा बाबा। हिन करे बाप समान बाप जा सिकीलदा आहियूं। बाप दादा बि सेवाधारियुनि खे ॾिसी ख़ुशि थींदा। सभी सदा पंहिंजे खे निमित सम्झी करे हलणो ऐं नम्रत थी करे हलणो। बाप दादा बि सेवा जे साथियुनि खे ॾिसी ख़ुशि थींदा। सोचो शिव बाबा हिन दुनिया में आया, कीअं ॿारनि शिव बाबा खे पहचानियो, बाबा जे कार्य में लॻी विया, त बाबा खे बि अहिड़े ॿारनि खे ॾिसी ख़ुशि थींदी आहे न। न त दुनिया वारा त ॾिसो असांजो इहो, असांजो इहो, असांजो इहो। सदा पंहिंजे खे निमित सम्झी करे हलणो आहे ऐं नम्रत थी करे हलणो।
जेतिरो निमित ऐं नम्रत थी करे हलंदव न ओतिरी सेवा में सहज वृद्धि थींदी वेंदी। जेतिरो खुद खे निमित ऐं नम्रत थी करे हलंदव ओतिरो सेवा में वृद्धि थींदी। कॾहिं मां कयो, मां टीचर आहियां, मां जो भाव न रखियो। हिन करे चइबो आहे न सर्विस करण जे बजाए सर्विस में रुकती कला जो आधार छा आहे? माप। बाबा जो सब कुछ आहे, बाबा जो सम्झी न करे पंहिंजो सम्झण मतलब सभिनि खां वॾो पाप करणु, उहो बि भॻवान जो डायरेक्ट। इनखे चइबो आहे सर्विस करण जे बजाए सर्विस में रुकती कला अचण जो आधार। हल्दे हल्दे कॾहिं सर्विस कम थी वेंदी या ढिली थी वेंदी आहे, हुनजो कारण विशेष इहे हूंदो आहे कि जो निमित जे बजाए न मापन में अची वेंदी। खुद खे निमित सम्झण जे बजाए मापन में अची वेंदी ऐं इनजे कारण ई सर्विस ढिली थी वेंदी। इनजे कारण छा थी वेंदो? सर्विस ढिली थी वेंदी, मापन अची वेंदो, पोइ पंहिंजी ख़ुशी पंहिंजो नशो ई गुम थी वेंदो। छोजी मापन ज्यादा आयो, असां में त एतिरी शक्ति सम्झ न आहे। असां बाबा जी शक्ति वठी कर्म कयो लेकिन अञा कर्म पूरो ई न थियो आहे। पहिरीं असां चऊं मां त डिस्कनेक्ट थी वेंदासीं। त बाबा चवनि था पोइ उहो ख़ुशी ऐं नशो न गुम थी वेंदी, सर्विस ढिली थी वेंदी। त कॾहिं बि न स्वयं खे न स्मृति सां दूर थियणो आहे, न ॿियनि खे बाप सां वरसो वठण सां वंचित करणो। ॿी ॻाल्हि आहे सदा इहो स्लोगन यादि रखिणो आहे कि स्व परिवर्तन सां ई कंहिंजे बि परिवार जी आत्मा खे बदिलणो आहे। खुद जो परिवर्तन सां ई आत्माउनि खे बदिलणो, विश्व खे बि बदिलणो। स्व परिवर्तन जे मथां विशेष अटेंशन त सेवा स्वतः ई वृद्धि खे पाईंदी। घटण जे कारण बि सम्झायो बाबा, घटण जो कारण छा आहे? मापन। वधाइण जो आधार छा आहे? स्वपरिवर्तन। त सदा ख़ुशी में अॻियां वधंदा वेंदा ऐं ॿियनि खे बि ख़ुशी में लाहींदा वेंदा। सम्झो त नंबर 1 योग्य टीचर व नंबर 1 सेवाधारी जी लाइन में अची वेंदा। त डबल विदेशी सभी नंबर 1 टीचर्स आहियो न, है ना? मेहनत सुठी करो था या मोहब्बत भी सुठी है। बाबा चवनि था महिनत सां त थींदो लेकिन बाप जी मोहब्बत में रही करे सभु कम करो। सबूत भी लायो, हर एक बार सेवाधारी अर्थात टीचर आहे, चाहे सेवा केंद्र ते रहे चाहे जाते भी रहे, लेकिन हर एक खुद के समझे कि मां निमित आहियां। अरे खुद खे असां बाबा खे यादि करे 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 हलंदा आहियूं, बाबा जे श्रेष्ठ पालन करे हलंदा आहियूं त तव्हां जाते बि आहियो तव्हां निमित आहियो, है ना? खुद खे निमित समझो। छो जी ब्राह्मणनि जो ऑक्यूपेशन आहे न सेवाधारी। जंहिंखे सेवा जो छा पाठ, कंहिंखे सेवा जो छा पाठ मिलियो आहे, कंहिंखे छा, कोई खे लाइण जी सेवा करणी आहे, कोई खे ॿुधाइण जी सेवा करणी आहे, कोई खे भोग लॻाइण जी सेवा करणी आहे, त कोई खे भोग ठाहिण जी सेवा करणी आहे। सभु केरु आहे हिते? सेवाधारी। बाप दादा सभिनि खे सेवाधारी ई सम्झंदा आहिनि। बाप दादा सभिनि खे छा सम्झंदा आहिनि? सेवाधारी सम्झंदा आहिनि। हाणे बाप दादा कोई कॉन्फ्रेंस जे लाइ सभिनि नया नया प्लान ठाता आहिनि।
त बाप दादा खे ॿुधाइनि था। बाबा चवनि था प्लान ठाहिण में महिनत कई हुनजे लाइ मुबारक, इहे बि ॿुधी हलाई अर्थात पंहिंजी कमाई जमा कई। त मीटिंग न लेकिन जमा कयो, सदा निर्विघ्न, सदा विघ्न विनाशक ऐं सदा संतुष्ट रहणो आहे, सबके संतुष्ट करणो, सदा निर्विघ्न, सदा विघ्न विनाशक, सदा संतुष्ट रहणो, सर्व खे संतुष्ट करणो। ये सदा याद रखो कि बाबा जो असांखे वरदान आहे, सदा निर्विघ्न विघ्न विनाशक रहणो आहे, सदा संतुष्ट रही करे सर्व खे संतुष्ट करणो। ये सर्टिफिकेट सदा वठंदा रहो, ये ही सर्टिफिकेट वठण अर्थात तख्त नशीन। निर्विघ्न रहंदासीं, संतुष्ट रहंदासीं, कंदा रहंदासीं त ऑटोमेटिकली बाबा जे दिल तख्त ते पहुची वेंदासीं न, है न। संतुष्ट रहण ऐं सर्व खे संतुष्ट करण जो लक्ष्य रखो, खुद भी संतुष्ट रहो और ॿियनि खे भी संतुष्ट करण जो लक्ष्य रखो, ॿई बैलेंस रखो। अच्छा, जो प्लान ठाता है वो सब प्रैक्टिकल में लाइण, वीआईपी जो संगठन वठी करे लाइण। अच्छा, ओम शांति। बाबा खे याद करो।